अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों ये वीडियो के सब्सक्राइब करना करियो घंटी वाले निशान के लिए मुझे आज हम तुम्हारे कहिड़ी एप्लीकेशन के बारे में ॿुधाईंदुमि जेका तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था। उन एप्लीकेशन जो नालो आहे इमेज सर्च। जेका तव्हां इमेज सर्च जो नालो आहे ऐं जेका तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था। मां लिखां थो इमेज सर्च ऐं मुंहिंजी पहिरीं खां इहा एप्लीकेशन डाउनलोड थियल आहे। मां लिखी वरितुमि। ॾिसो ये एप्लीकेशन 5 नंबर ते जेकी एप्लीकेशन आहे इमेज सर्च तव्हांखे उहा डाउनलोड करणी पवंदी। ॾिसो इहा मुंहिंजी पहिरीं खां ई डाउनलोड थियल आहे। जी मां हिनखे ओपन थो करियां। ॾिसो ये सर्च वारो निशान लॻा तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां कुझु सर्च करे सघो था। जीअं त मां हिन ते सर्च करियां थो लिखां रमज़ान तो लिखां, ठीक है ना। मैं हिन ते लिखां थो रमज़ान, ठीक है ना। मुबारक रमज़ान मुबारक तुम लिखो ऐं तव्हां सर्च करियो। ऐं तव्हां सर्च करियो। कुछ सेकंड खां पोइ काफ़ी सारियूं तस्वीरूं तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। ही एप्लीकेशन तस्वीर फुल HD तस्वीर डाउनलोड करण जे लाइ आहे। इन एप्लीकेशन से हिकिड़ी तस्वीर ते तव्हां काफ़ी सारी तस्वीरूं भी डाउनलोड करे सघो था। ॾिसो इनजी सेटिंग काफ़ी सारी सेटिंगूं तव्हांजो रंग भी चेंज कहिड़े कलर जो फ़ोटो हुजे या कलर जो फ़ोटो हुजे, बैकग्राउंड जो कलर कहिड़ो हुजे या फ़ोटो कहिड़े साइज़ जो हुजे या फ़ोटो JPG फाइल हुजे या PNG फाइल हुजे, JPG फाइल हुजे। तव्हां काफ़ी सारियूं फ़ोटो जूं साइज़ तब्दील करे सघो था। ॾिसो काफ़ी सारियूं इन जे अंदरि आहिनि। ॾिसो पाण सेटिंग ते कुझु कोन था करियो, इन था करे छॾियूं था। ऐं हाणे पाण ठीकु आहे न। ये सभु पूरा कलर आहिनि। तव्हां कहिड़े कलर जी तव्हांखे तस्वीर खपे, साओ कलर हुजे, ब्लू कलर हुजे, तव्हां कहिड़ो कलर तव्हां पंहिंजो पसंदि करे सघो था। सेटिंग ते पाण कुझु बि कोन था करियूं। सेटिंग जिते आहे उते ई पाण ॾियूं था सेटिंग खे, ठीकु आहे न। ऐं तमामु आसान तरीक़े तव्हां जी फ़ोटो खे फुल HD में बि डाउनलोड करे सघो था। ॾिसो फ़ोटो अची विया आहिनि। तव्हां हिन फ़ोटो खे फुल HD में बि डाउनलोड करे सघो था। इन फ़ोटो ते क्लिक कयुमि ऐं मथां जेको 3 डॉट वारो ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। डाउनलोड लिखे तव्हां हिन ते डाउनलोड करे सघो था। डाउनलोड थी वई। काफ़ी सारियूं तस्वीरूं तव्हां हिन जे अंदरि डाउनलोड करे सघो था। सही लिस्ट खां पोइ तव्हां फुल HD में डाउनलोड करे सघो था, ठीकु आहे न। लिस्ट न हलंदी तव्हां बिल्कुलु डाउनलोड न करे सघंदा। ॾिसो मूं गैलरी में सेव कयो आहिनि, उहो तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो मूं गैलरी में सेव कयूं आहिनि ऐं डाउनलोड कयूं आहिनि उहे तस्वीरूं आहिनि इहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॾेखारियां थो। तव्हां फ़ोटो ते तव्हांजी हिकु इमेज ते तव्हां कई सारियूं इमेज तव्हां फ़ोटो डाउनलोड करे सघो था। ॾिसो 3 डॉट वारो ऑप्शन आहे, तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं सर्च बाय इमेज ते तव्हां क्लिक करियो ऐं तव्हां पंहिंजी का बि इमेज तव्हां अपलोड करियो। तस्वीर का बि तस्वीर तव्हां अपलोड करियो। जैसे मां इहे तस्वीर अपलोड कयां थो ऐं इन सारियूं इन जहिड़ियूं ॿियूं खोड़ सारियूं तस्वीरूं अची वेंदियूं। ॾिसो
मां हिकिड़ी तस्वीर अपलोड कयमि ऐं इन जहिड़ियूं काफ़ी सारियूं तस्वीरूं मुंहिंजे साम्हूं इन एप्लीकेशन जे ज़रिए अची वियूं आहिनि। माना हिकिड़े फ़ोटो जे करे तव्हां काफ़ी सारा फ़ोटो इन एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां डाउनलोड करे सघो था। बैकग्राउंड मां हिकिड़ो बैकग्राउंड अपलोड कयमि ऐं काफ़ी सारा बैकग्राउंड अची विया आहिनि। ॾिसो ख़ूबसूरत, तव्हां डाउनलोड भी करे सघो था। ठीकु आहे न, ॾिसो ही तस्वीर तव्हां डाउनलोड भी करे सघो था ऐं काफ़ी सारा इन्हनि जा इस्तेमालु करण जा तरीक़ा आहिनि एप्लीकेशन जा। तव्हां बिल्कुलु तव्हां इन एप्लीकेशन जो फ़ाइदो वठी सघो था। ॾिसो हिन ते डाउनलोड कयमि, डाउनलोड ते करे तव्हां डाउनलोड जी तस्वीर मुंहिंजी डाउनलोड थी वई आहे। ख़ूबसूरत अंदाज में इन जो एप्लीकेशन में तव्हां तस्वीरूं ऐं डाउनलोड करे सघो था। ॾिसो ये तस्वीर ख़ूबसूरत में तस्वीर इहा आहे ऐं इहे हली वई आहे ऐं तव्हां इन ते डाउनलोड कयो। थ्री डॉट लॻायो, तव्हां डाउनलोड करियो। तव्हांखे गैलरी में ॾेखारींदी जो तस्वीर जंहिं डाउनलोड कई आहे उहो तव्हांखे गैलरी जे अंदरि बि तव्हांखे ॾेखारींदो। ॾिसो इहे तस्वीर आहे जेके मूं डाउनलोड कई हुई फुल HD में। ॾिसो बिल्कुलु तव्हां इन जी अंदरि डाउनलोड करे सघो था। जेके तव्हां काफ़ी सारनि दोस्तनि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, उनखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि। यूट्यूब चैनल जेको नओं चैनल आहे ऐं महिरबानी थींदी उन दोस्तनि जिन मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। काफ़ी सारा इन जे डाउनलोड करण जा तरीक़ा आहिनि। ॾिसो दोस्तो, ऐं इहो मुंहिंजी बार बार गुज़ारिश आहे मुंहिंजी वीडियो खे लाइक करियो। महिरबानी थींदी तव्हां सभिनि दोस्तनि जी। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो, जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आहे तव्हां वीडियो खे लाइक करियो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो यूट्यूब चैनल खे ऐं गिनती वारे चैनल खे क्लिक कजो। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।